तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी। सेवण में एक तरफ़ फूड डिपार्टमेंट कणक खरीदारी सेंटर देर सां खोलिया ऐं ॿियो वरी आबादगारनि खे हाणे वरी बारदानो न ॾेई सेवण तालके जे आबादगारनि सां नाइंसाफ़ी करे रही आहे। सेवण तालके में आबादगारनि जे हक़नि ते फूड खाधो धाड़ो हणी बारदानो बासरनि हवाले थियण जो इंकिशाफ सेवण तालके जे भान सईदाबाद वाहड़ बंभा टल्टी बोबक आराज़ी झांगारा बाजारा सेंटरनि ते बारदानो आम आबादगारनि लाइ अणिलप। सरकारी बारदानो ग़रीब आबादगारनि बजाए वापारियुनि ऐं बासर ज़मींदारनि जे हवाले फूड खाधे जे अमलदारनि करे छॾियो आहे। छॾेनि त कणक जो आम मार्केट में रेट घटि हुजण सबबि सेवण तालके जा आबादगार सख़्त परेशान। वापारी पंहिंजे मनमानी क़ाइमु करे छॾी आहे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त तालके सेवण जी फूड सेंटरनि ते सरकारी बारदानो बासरनि माण्हुनि ऐं ज़मींदारनि जे हवाले कयो वियो आहे। सेवण तालके जे आबादगारनि सिंध हुकूमत ऐं फूड खाते जूं अख़्तियारियूं नोटिस वठनि। आबादगारनि जो चवणु आहे त असां वॾे वज़ीर जे तक जा आबादगार आहियूं, पर अफ़सोस त असांखे बारदानो न पियो मिले जेको तालके सेवण जो आबादगार सां ज़ुल्म आहे। नोटिस वरितो वञे।